यह इमारत नवाब गैबी खान चांडे जी हैशगाह है, जेका नवाब साहब सन 1904 में जोड़ाई। इन इमारत के गैबी खान चांडे जे बंगले तौर सुञातो वञे थो। लाड़काने जे तमाम बेहतरीन इलाइके सर शाहनवाज भुट्टो रोड ते चिल्ड्रेन पार्क जे वेझो मेन रोड ते करखयूं बीठल यह इमारत, जंहिंजी उमिरि 118 साल थी चुकी आहे, पर हिन वक्त भी पूरे आबोताब सां निमाया तौर बीठल नजर अचे थी। अच्छे रंग, काठीअ जे दरियुनि, दरवाज़नि ऐं ख़ूबसूरत गैलरियुनि ते मुश्तमिल ये इमारत पुराणे दौर जे महल जियां ॾिख ॾींदड़ आहे। इमारत जे गुंबस नुमा दर ऐं दरियुनि जे विच ते गुलकारी पिणु थियल आहे। हीउ ख़ूबसूरत तारीख़ी बंगलो अॼु भी ईंदड़ वेंदड़ माण्हुनि जो ध्यानु पाण ॾांहुं छिकराए थो। कुझु वक़्तु अॻु हिन इमारत जूं आॾो वारियूं गैलरियूं रही पयूं आहिनि। समूरे इलाइक़े खे नवाब गैबी खान चांडे जे पाड़े तौर सुञातो वेंदो हो। अॼु भी लाड़काने जा झूना माण्हू हिन महले खे नवाब गैबी खान चांडे महले तौर सुञाणनि था।